थी पई आहे सुभाणे 12:30 बजे ताईं आहे अक्षय तृतीया। जेको बि केर हंधा करंदो न सुभाणे 2 मटका रखंदा आहियो, ॿिनि मटकनि जे मथां कोई फल रखंदा आहिनि ऐं पाणीअ सां भरे पंखो रखंदा आहिनि ऐं अंदरि थोरी कढी करे जेतिरो दान पुण्य सुभाणे कंदा अक्षय तृतीया ते, हाणे राति जो बि करे सघो था, सुभाणे बि 12:30 बजे ताईं आहे। जेको दान पुण्य कंदा हुनजो असांखे परमनंट भई जेको कॾहिं ख़तमु न थिए अक्षय असांखे हुनजो फल मिलण वारो आहे। 1000 गुना असांखे वधीक हुनजो फल मिलण वारो आहे जेको दान पुण्य कंदासीं अक्षय तृतीया से। बोलो बाबा हरदास राम। भाई गॉड मुझे मिल गया, गॉड है भाई गॉड मुझे मिल गया। ये तो वेरी वेरी लकी वेरी गॉड है, ये तो वेरी वेरी लकी वेरी गॉड है। भाई गॉड मुझे मिल गया, गॉड है भाई गॉड मुझे मिल गया, गॉड है। ना है रूप ना है गया, मिल गया,